औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जी त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जे मक़ासिद जी ॿी नंबर नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता नशिस्त में असां इहो बयानु कयो हुसीं त ॿ सुवाल पैदा थिया थियनि। पहिरियों सुवाल इहो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जॾहिं ख़बर हुई त कूफ़े वारा बेवफ़ा आहिनि त इमाम अलैहिस्सलाम क़याम छो कयो, इन जो जवाबु असां ॾेई चुकासीं। ऐं ॿियो सुवाल इहो हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा कहिड़ा मक़ासिद हुआ, जंहिंखे असां टिनि हिसनि में तक़सीम कयोसीं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा जेके मक़ासिद हुआ उन मां पहिरियों हिसो सियासी मक़सद। सियासी मक़सद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा काफ़ी सारा आहिनि। उन्हनि मंझां इन खां पहिरीं जो असां सियासी मक़ासिद बयानु करियूं, असां इहो बयानु करियूं त सियासत आहे छा। सियासत जा ज़ाहिरी तौर ते ॿ क़िस्म कया था वञनि। हिकिड़ो सियासत इलाही आहे ऐं ॿी शैतानी सियासत। सियासत इलाही आहे यानी पंहिंजो पाण खे बुलंद करे अहिड़े निज़ाम तहत पंहिंजो पाण खे हुकूमत में आणे जंहिं हुकूमत जे ज़रिए सां हुदूद इलाही जो ऐं इंसानी हुकूक जो लिहाज़ कयो वञे ऐं उन्हनि जो दिफ़ा कयो वञे। इहा आहे सियासत इलाही। हाणे इन ई सियासत जे मुक़ाबले में जेका सियासत ईंदी जंहिंमें हुदूद इलाही जो लिहाज़ न हुजे या हुकूक इंसान जो लिहाज़ न हुजे, उहा सियासत शैतानी आहे। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान रिसालत कयो ऐं ऐलान रिसालत खां वठी जेका 23 सालनि जी ज़िंदगी हुई, उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियासत इलाही खे नाफ़िज़ कयो। यानी हर तरफ़ इलाही कानून हो, हुदूद इलाही जो लिहाज़ हो ऐं हुकूक इंसाननि जो लिहाज़ कयो पियो। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ आहिस्ता आहिस्ता सियासत इलाही जो जेको रुख आहे उहो मस्ख़ थियणु लॻो, उनजो चहिरो मस्ख़ थियणु लॻो। आहिस्ता आहिस्ता सियासत इलाही खां सियासत शैतानी शुरू थी वई। एतिरे क़दुरु जॾहिं ख़लीफ़ा सालिस क़तल थियो त उन सूरत सियासत इलाही बिल्कुलु मस्ख़ थी चुकी हुई ऐं उन सूरत हज़रत अली अलैहिस्सलाम जे लाइ अहिड़ा हालात पैदा कया हुआ जो हज़रत अली अलैहिस्सलाम खे चयो वियो त असांखे ख़लीफ़ा सालिस जे क़िसास तौरु कुझु माण्हू ॾे, जिन्हनि माण्हुनि जा उन्हनि नाला न हुआ, जेके सभु बेक़सूर हुआ ऐं उन्हनि मां को बि क़त्ल में मुलवस न हो, जिन्हनि मां ख़लीफ़े अवल जो फ़र्ज़ंद मोहम्मद बिन अबी बकर या मालिक अश्तर जहिड़ा अशख़ास मौजूदु हुआ जेके बेक़सूर हुआ। उन्हनि जो मक़सदु इहो हो इहे माण्हू अली असांजे हवाले करे ऐं असां उन्हनि खे क़िसास तौरु क़त्ल करियूं ताकी अली कमज़ोर थी वञे। जॾहिं त उन्हनि इहो बि चयो हो अगरि इहे माण्हू न ॾींदे त असां क़िसास तोखां वठंदासीं। ऐं उन ई मुक़ाबले में हज़रत अली अलैहिस्सलाम जे साम्हूं काफ़ी महाज़ खड़ा कया हुआ, जिन्हनि मां जंग जमल, जंग सफ़ीन, जंग नहरवान खां अलावा बि काफ़ी तौर ते हज़रत अली अलैहिस्सलाम खे मजबूर कयो वियो, अहिड़ा हालात पैदा कया विया जो माण्हू हज़रत अली अलैहिस्सलाम खां मुतनफ़िर थियनि। ऐं उन ई खां पोइ जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ इहे ई हालात इमाम हसन अलैहिस्सलाम जे लाइ पैदा कया विया। इमाम हसन अलैहिस्सलाम खे हिकु तरफ़ खां उन जा जर्नल ख़रीद करे इमाम अलैहिस्सलाम जी फ़ौज में बग़ावत जो ॿिज पोखियो वियो। ॿी तरफ़ सुलहनामो मोकिलियो वियो जेको ज़ाहिरनि त इमाम हसन जे साथियुनि जे फ़ाइदे में हो, लेकिन उनजे अंदर में उन्हनि जा जेके मक़ासिद हुआ उहे ॿिया हुआ। ऐं जॾहिं इमाम हसन अलैहिस्सलाम जी शहादत थी त इहे ई साॻी रूप इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां अपनायो वियो। आख़िरकार उहो दौर बि आयो जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां बैत जो मुतालबो कयो वियो ऐं इहा जेका सियासत हुई बिल्कुलु सियासत शैतानी जी तरफ़ चेंज थी चुकी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन ई जॻह ते क़याम करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो वाज़े कयो त दीन सां गॾु असां आहियूं ऐं सियासत इलाही ते असां आहियूं, बाक़ी हुन तरफ़ जेका मुक़ाबले में सियासत आहे उहा सियासत शैतानी आहे। ऐं इहो ई सभ खां वॾो मक़सदु हो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो क़याम जो माण्हुनि में इहा आगाही थी त हक़ ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे ऐं यज़ीद बातिल ते आहे। इंशाअल्लाह असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे
क़याम जा सियासी मक़ासिद जे अॻे नशिस्त सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।